दादा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो अमीर बख्श आहे। अमीर बख्श पाण केरु? मल्हाह आहियां। मल्हाह मीरबार। मीरबार, हा। हीउ कहिड़ो ॻोठु आहे? इहो दरिया खान जे ॻोठ दरिया खान मल्हाह मल्हाह जो में। हा, ही घणा घर थींदा हिते? तक़रीबन त पोइ 80-90 घर थींदा। पा मथे 100 खनि के हथ विझी वेंदा। 100 खनि? हा। 100 खनि थी वेंदा न। यको परे दंग आहिनि घर में। साईं मुंहिंजो नालो अब्दुल हफ़ीज़ आहे। मां हिकिड़ो मिंट अचां थो। मीरबार मोहाणो हींअर त कराची जो आहे। मीर हसन किथे हो त आहे। मां होॾे यूसुफ जेको आहे न रेड़ी जो, रेड़ीअ में कराची में ऑफिस कोन आहे। अदा कराची मुंहिंजो हफ़ीज़ नालो आहे। तुंहिंजो त ऑफिस आहे पर उनजो मुंहिंजे ख्याल में मीर हसन आहे। उहो आयो तो हुते असां कमेटी ते। अच्छा। हा, उनजो ऑफिस आहे हिन में कराची में। अच्छा, ॻाल्हि ॿुध जी। हिते घणा घर थींदा? तोखे ॿुधायां पियो 100 खनि के हथ विझी पा मथे थींदा। 100 खां मथे आहिनि। ऐं ॿार घणा थींदा? ॿार त लखनि खां मथे आहिनि। ॿार इलाही आहिनि। पुट तव्हां पढ़ंदा आहियो? न पढ़ंदी कोन। पुट तूं पढ़ंदी आहे? केर बि कोन पढ़ंदी। पोइ छो अच थोरो पुट हेॾां। अच बाबा बचड़ा हलिया। हा पुट, किथे पढ़ंदी आहीं? हाणे हिते स्कूल कोन्हे? हा, स्कूल हुजे त पढ़ंदो? अच्छा। ऐं हिते पुट घणा ॿार ॿिया थींदा? तव्हांजो पुट नालो छा आहे? सनम। सनम माई मीरबार आहियो? माशाअल्लाह। ऐं तूं पुट पढ़ियल आहे? कुझु बि न। नालो छा अथई? मक़बूल। हा, मक़बूल। मक़बूल छा कंदो आहे तूं? मच्छीअ जो बनीअ जो कमु। अच्छा बाबा, तव्हां थोरो ईंदो ॻाल्हाईंदो? अचो थोरो त हे ज़रूरी आहे। तव्हां न कंदासीं त केरु ॿुधंदो? अवां ॿुधायो को ॾुख सूर तव्हांजे ॻोठ में? असांजे ॾुख सूर असांजे घणे आहिनि। हा, कहिड़ा मसलन? मसला घणे आहिनि दा जी। पोइ बीमारियुनि, पोइ झगड़नि, पोइ सभु कुझु आहे। अच्छा, बीमारियुनि माना हिते अस्पताल कान? अस्पताल न को बि न को कोई कुझु बि कोन्हे कोई। अच्छा, अस्पताल कान्हे त हितां को न। असीं ग़रीब जिते वञूं त उते नाकार लॻी पई। असांखे कुझु बि कोन्हे। गोर खान कीनी कोन था। अच्छा। हूअं हिन ॻोठ में घणा ॿार थींदा? 1000 खां मथे थींदा। बस 200 थींदा। उनमें उन्हनि जे लाइ तइलीम कान्हे, स्कूल कोन्हे? स्कूल हुजे त जेकर वञनि। अच्छा, जेकर बीमारी बड़ी थिए त पोइ छा, कीअं हुनजो मसइलो कीअं शहर ताईं खणी वेंदा हूंदो? असांजो को बि गौर नथो थिए। पोइ वरी वञो पैसनि ते पिनियो सुनियो वञो पाट करियो। हे जेकी अस्पतालियूं जेकियूं आहिनि, ॿियूं जेकियूं आहिनि, असांखे डॉक्टर सानी कोन चवंदा गॾु असां दवाऊं ई कोन्हे। पोइ असीं ग़रीब आहियूं। पोइ हुतां पिनणु पोइ वञो डॉक्टरनि खे वञो ॾेखारियूं। पोइ असांजो माण्हू जेको सो जा असांखे मारियो ॾींहुं जा जीअरो खणी अचो हूंदो वठियूं त खणी ईंदासीं। असांखे त मिले कुझु कोन थो। गवर्नमेंट बि जेकी आहे पंहिंजो पेट भरे बि असांजे लाइ कुझु बि कोन्हे। जिते वञूं त असां लाइ जूतो खड़ो आहे। पोइ असीं ग़रीब केॾां वेंदा? पोइ बसि अटे जो सेराणी न अटे जो खयूं पिया। राति खयूं था त ॾींहुं पिया आहियूं, जे ॾींहुं खयूं था त राति पिया आहियूं। साईं मुंहिंजो 2 साल थिया आहिनि। जी। 2 साल पूरा थिया आहिनि। जी। घरनि खे बाहि लॻी हुई। हा। पोइ डोड़ी तक़रीबन न त मूंखे 50-60 हज़ार ख़र्च कराऊं ऑफिसरनि। अञा सूदी मुंहिंजो दाद फरियाद नथो थिए।
अञा सूदी हुकूमत खां मूं मदद घुरी अञा सूदी मुंहिंजी कोन थी अञा सूदी नथो थिए अच्छा गोला गोला करे वे रही अञा सूदी हले ई नथी हैदराबाद में माण्हू मरी वियो हाँ बाबा चवंदी असांजे ॻोठ में जे माण्हू मो न त असांजे गौर केरु कोन कींदो अला कुतो मो गला माण्हू मरी वियो आई केरु कोन असां ग़रीबनि जो ॿुधे ई केरु कोन थो जे असीं उथी को हुए वॾो माण्हू असांजो उथण वेहण जहिड़ो त को असीं उनजे अॻियां गोड़ा गोड़ा करियूं न पर हितां तव्हां हे ॻोठ त भला छॾे के कराची वराची काॾे शिफ्ट त थी था सघो न छो न विया आहियो कराची तव्हांजे वेझो आहे कराची त वेझो पर असांजो को बि कोन्हे असां कराची ॾिठी कोन असांजो सारो ई कोन्हे को सारो असांजो एॾो कागज़ बेटा हेर कोन ठटे खणी वियो ठारायो जी जी अवां छा पिया चओ जी कुछ कार न बे कागज़ जे में ठटे में चाचा असीं ईअं त सम्झूं असांजा उमिरि सारी वॾा नंढा ते खिजी खपी विया हलिया हाणे हिन ज़मीन ते तकरार लॻो पियो असीं ग़रीब आहियूं तकरार छा जो लॻो पियो तकरार उन जो जंहिंजी ज़मीन असुल जी हुई हेर जहिड़ो मथां अची माण्हू फाटू अची वेठा आहिनि सोचूं था असांजी ज़मीन आहे माना उथारनि था हाणे असां वटि एतिरो कोन्हे जे असीं को पखा पटियूं जे असीं घर एतिरो आहे कोन्हे हाणे असीं बचा खणी केॾा वञूं मक़सद हेतिरो घणो वक़्तु थी वियो असांखे को टाइम थी वियो को वर थी विया आहिनि हिकिड़ो सही मतां सां ॻाल्हाए हा जी घणो वक़्तु असली ज़माने खां वठी हिते आहियूं असली माण्हू मरी विया वरी मथां आहियूं हिन ॻोठ जो नालो छा आहे हिन ॻोठ नालो इहो कहिड़ो नालो दरिया खान अच्छा असीं ग़रीब आहियूं आका में पुॼी सघे असीं माफ़ी था घुरूं असां ग़रीबनि खे सहारो ॾियो असांखे मदद ॾियो असीं ग़रीब आहियूं केर हिन जो धनी साईं असांखे मिलनि ई कोन्हे ग़रीबनि खे वॾनि पेटनि वारा खायो छॾनि असांखे मिलनि ई कोन थी न रोड न रास्तो न बिजली न ॿी कहिड़ी शइ कोन थी कहिड़ी शइ कोन पंड वाठियो वाटायूं वाऊं त पोइ भाॼियो वञनि पोइ तुंहिंजे करे कुता बि पुठियां गिरजऊं कनि असां ज़ाइफ़ान जी नथी हलियासीं वेचारा मर्द जेका मर्द आहिनि उन खे कुतनि वांगुरु सान न त वेझड़ाईअ में पोइ असां ज़ाइफ़ान जी कहिड़ी हुकूमत हलंदी जे पुॼी सघे हुकूमत खां सरकार खां त असांखे मदद ॾीनि असांखे सभु कुझु ॾीनि असांखे घर ठाराए ॾीनि असांखे रोड बनाए ॾीनि असांखे सहारो ॾीनि कागज़ जा खणी जो जगह बोल अने हथ भी थी वॾनि पेटनि रखा जी हाणे तव्हां ॿुधाए पिया हा ॿुधाए साईं आऊं त ॿुधायो न आऊं त सम्झाया हिते असांजे तक़रीबन 250 माण्हू मरी आहिनि 250 माण्हू मरी खाली ॾेखारियूं था हा उते हिन जो धाणी साईं असां पुछा बि रहियूं धाणी केर बि नथो न करे ॿुधो न ॿिया माण्हू फालतू त असांखे चूं था आयो त मीर बार आहियूं मला मीर बार साईं अच्छा इहो ॻाल्हि ॿुध पोइ हे केतिरो वक़्तु थियो हूंदो असांखे त तक़रीबन 40-50 सालनि खां मथे थियनि हिते वेठे जेकियूं आहियूं न सभु हिते सम्झो सारिया हिते असीं आहियूं थोरी अछियूं सिंधियूं गॾियूं आहिनि 80 सालनि खां मथे मथे 100 सालनि खां बि असांजे हुते मथे वेठल आहिनि असांखे 100 सालनि खां असांजा वॾा नंढा सुबुह मारी किजी न पता असांखे दादा बाबा माण्हू ॾींदा पर असीं मञी कोन था कनि ॿुधो न उनी नथी हले वॾनि वटि वञंदा त उहो असांखे सहन ई कोन था रुगो वठियो खेनि पिया कनि सहन खणी कोन था खणी सुगो पंहिंजो करे पियो पुट नालो छा आहे तुंहिंजो नालो तुंहिंजो सिकंदर पुट पढ़ण कहिड़ी बीमारी अथई हरनिया थी वियो अथसि पोइ हुनजो इलाज त आहिनि न हे त मुफ़्त में असांखे सान ई नथा कराची कयो अथसि कराची विया आहियूं कराची त कंदा आहिनि मुफ़्त में 80-90 ख़र्च पिया घुरनि हरनिया जो साल खन बीमारी में थियो के माण्हू न को मदद ॾिनी न को इलाज कयो असां डोड़ा पिनी सिनी पर आख़िर उहा मारी वेई जेको ऑपरेशन करायो चालियो पंहिंजो पूरो कोन थियो साल खन मूंखे बि ऑपरेशन में थियो आहे पर मूं पंहिंजे पैसनि जो इलाज करायो मुफ़्त में वेही अस्पताल में कंहिं 60 में न को इलाज कयो मुंहिंजो पंहिंजे पिनी सिनी में इलाज करायो 1 लाख 1.5 2 लाख मूं ते ख़र्चु आयो त मुंहिंजो कंहिं मदद मूंखे कोन ॾिनी
ऐं अमा गुज़र सफ़र छा ते मच्छी आहे सही टाइम पास लिखियूं त 2 ॾींहं ई बचनि सां पिया आहियूं इहो थी सभु न में पोइ असांजा वीचारा ठारनि रपनि पोइ एॾा वञनि तकलीफ़ूं सही पोइ अचनि जे कमाइनि था त आणी था नथा कमाइनि त ठला भॻा अचनि पोइ बचनि जे मोन में वेठा न रींदा हाँ अदा तुंहिंजो नालो छा आहे बाबा इब्राहिम मीरबर तूं बि मच्छीअ जो कमु कर हा मच्छीअ जो न औरते त अच न थोरो त हवा त ॾे न कचहरी त कर सो घणो वक़्तु थी वियो आहे हिन ॻोठ खे अमां कुझु ॿुधायो छा ॿुधायां गुलाम लाइ अमां गुलाम लाइ इहो हेरन के 2 महीना थिया न असां तमामु वटि आहे गुज़र पेट गुज़र लाइ हिते आयो अच्छा हिते ज़मीन कया हारे पते माफ़ी दादा असां गाड़ी में रुको न बाबा न न ये गाड़ी में मुंहिंजा मोजरा घर जे मोथा जा पुटनि 4 5 मोथा जन मुंहिंजो कम इहो रहा उनखे छा आहे थियो मोता छा नाबी या ना बिना अफसान्यो ई पापसा डॉक्टर ॾिठो आहे न चुंगने नज़र थींदो पर हां केर ऑपरेशन करे ॿियो कराए नी मां पेटा कोन थे इने जने ॿाहिरि नज़र में फेरी वियो जवान मुर्सन अना बेचारे आप सके था दो लगो रहियो ओ मच्छी दे माण्हू वठी वञनि नज़र रछ गिरी नज़र चेली न सागा जी जरा रछ गिरी नज़र वेचारे अटे सेर काम पे कन वियो दांदे दे ॿाहिरि निकिरी कम यो माण्हू कोन हिकिड़ो पे आहिनि भई 2 जवान आहिनि हिकिड़ो शादीअ जो 2 जरा कुंवारनि सो वॾा आहिनि वीचारा ईअं ठालो बुखार में नज़र फेरी वियो डॉक्टरनि ॾिठो चवनि अखियुनि ऑपरेशन करायो नज़र थी वेंदो पर हाणे हुनजे न असां करायूं ऑपरेशन छा करियूं हिकिड़ो सो वीचारो छा करे न मक़सदु जॾहिं एॾी तकलीफ़ में अवां गुज़ारियो था त पोइ उन लाइ माण्हू कुझु न कुझु हल कढनि इहो थींदो आहे अर्ज़ मुंहिंजो इहो आहे ॻाल्हि ॿुधो न तोखे मूं ॿुधायो न हा मीर हसन हुतां खां आयो कराचे खां हुननि जी ऑफिस आहे मीर हसन केरु आहे उहो मला आहे पंहिंजो उहो छा कंदो आहे उते उते असांखे ॿुधाई थी मुंहिंजी जेकी आहिनि जहाज़नि जी एयरपोर्ट आहे न हुन ते चयो त मुंहिंजी ड्यूटी आहे उते हुनजी वॾी ऑफिस पई आहे हिते हिन मुंहिंजी घारे मुंहिंजो रफ़ीक मल आहे उहो सरकारी आहे ॿुधो न अलाह मूंखे वकील ये सरकारी वकील आहे उहो सुबुह आया हुआ हिते असां सुबुह दुख सुख जेका तोखे ॿुधायोसीं उहो सुबुह न सभु कयासीं अञा સુધી उनखे 12 महीना खनि थी विया आहिनि जीअं हिते असांखां पुछी भॻवान जो उन पास असांखे कुझु बि न कयो आहे गौर कोन कयो आहे ये सुबुह आया हुआ हिते सभिनि खे ॿुधाए जीअं तोखे ॿुधाईंदा मैट्रिक में आया हुआ हिते शाम छा लेख थी रखियो त गाॾी अची ॾेखारी पर असांखे हले रुगो लिखियो कुछ भी कोन कागर वठी वठी हेड करे छॾिया आहियूं अच्छा माना पंहिंजा पेट भारीनि पिया असांखे कोन था ॾियनि पंहिंजा पेट भारीनि पिया बसि वठियो कान खायो कान लेख त लिखियो कोन ठला कागर ॾियो वञनि कहिड़ी बि कोन था कनि दाद फराद इब्राहिम आहे न तव्हांजो तूं कुझु ॿुधाए छा ॿुधायां गरीब न धंधो न दाड़ी न कुझु बि कोन पाणीअ ते गुज़ारो आहे हाँ न मां हुते बि हिन जो फोटो कढी सघां थो हुते मक़सदु जी हल हल घर ॾेखारियो उहो घर जब सोचूं कैमरो गाड़ी खणी गाड़ी भाई आसान को लाद देना को पाचे जी जी ही आसा पुजे असां गाड़ी बंसा मदद करियो चाय भी हलूं खाजो आही बोला वाला खुद एक घर बाटे असां ने जो गाड़ी खणी
ही छा आहे सांजण वारी जगह हा इहो असांजी राधू अच्छा ऐं पाण मीर ॿार आहियां पर मूंखे ॾाढो शर्म थो अचे त असां अहिड़ी ज़िंदगी था असां गुज़ारियूं गरीब आहियूं तॾहिं घोड़ो पिया करियूं जे असां वटि का कुझु हुजे त असीं रड़ियूं कीअं करियूं ही तव्हांजो घरु आहे जो घर आहे मिट्टियूं दुखियूं सियारनि का बचल लाका तेन अजन में वधानी पोइ असीं ग़रीब माण्हू छा करियूं हा असां ग़रीबनि जो त सहारो कोन्हे पानियूं ॾियूं घरनि खे कख आणूं मिट्टियूं दुखियूं तॾहिं असीं बचा सांदियूं मांजिन हुकूमत खां एतिरो पुॼी सघे असांखे मदद ॾीनि अदी अव्हांजो नालो छा मुंहिंजो नालो साहिबा आहे साहिबा मीरबार मीरबार ही घणा हिते 100 खन गो 100 का टपंदा पाण मथे थींदा न स्कूल आहे न अस्पताल आहे न रस्तो आहे न तव्हांजा माण्हू नौकरियुनि में नौकरियुनि में असां पाणीअ धंधो पाणीअ में 2 ॾींहं टे हिकु ॾींहुं कमाई त 10 ॾींहं लंघण पिया आहियूं पोइ हुन दर ते हेॾां असां ॻोड़ा घणे कई आहे न नलको मिले न अहिड़ो सहारो मिले न रोड मिले कुझु बि कोन थो मिलियो सघे हाणे जा ग़रीबनि खे असांखे मदद जे ॾियो त असीं हथ था ॿधूं असीं अर्ज़ु था करियूं असांखे ख़ुदा जे नाले असांखे रोड रस्ता खपनि असीं ग़रीब आहियूं जी बाबा तव्हांजो नालो छा आहे गुलशेर छा मलाव आहे न तव्हां 4 भाउर आहियो चौथो मारियो बेटे हे तव्हांजे अखियुनि खे छा थियो आहे असांजी अखियूं बि असांखे ख़बर कोन्हे छा थियो न मक़सदु त टिनी जी अखियूं ख़राब थी वयूं हा ॿिया उन्हनि जूं बि अखियूं ख़राब पोइ कीअं कमु हले बस जरा ठाला सागा बदना न पोइ जरा गिरींदा न पोइ काम सगा बधंदा हां सगा बदना चेलिंग के जरा गापर में ओ सगा छा जे लाइ ओ राछ गिरींदा न मच्छी दे अजे पोइ जरा मारिंदा पोइ मिलन दी पाती पोइ न माटे सर छडाई ओए माना नजर नथी पए माना तुंहिंजा 4 पुट हिकिड़ो गुज़ारे वियो ओए 3 अखियुनि खां वेही विया उन्हनि जो इलाज वग़ैरह अच्छा ऐं हाणे उहे मच्छी था मारनि तॾहिं तुंहिंजो घर थो हले हल मुंहिंजो हू घर बीबी अचे वाले अचे तो घर अचे ॾिसे घर जो बारे पियो जी मां तरा भीरो ते बार टोटल भीरो ते भरी अचन बार भरी अचन हां मुंहिंजा अब्बा भाले जन असांजा ए हाल गाड़ी पंहिंजे घरनि जा लॻा पिया आहिनि असां कहिड़ी शइ कोन्हे आहे बरसातियुनि ॾींहंनि में मोर अदी जो नालो छा आहे मुंहिंजो रेमी नालो आहे रहमी हा मोर जो साबू नालो आहे ओ छा कंदो आहे हाणे ओ वेचारो धंधो कंदो मच्छी जो जरो मुसाफ़िर पारे वेंदो पोइ उतां रोज़ काॾे ठल हूंदो काॾे जरो कमाईंदो 4 महीना 5 लॻी वेंदा आहिनि रहीमा रहीमा नालो आहे मीरबार हा हिन ॻोठ दरिया खान मीरबार जा जेको बुहारनि में आहे हा अवां जा ॾाढा माना ॾुखी ज़िंदगी गाढियनि ॾुख में गाढियनि माना तुंहिंजा 2 पुट जेके अखियुनि खां वेठल नियाणियूं बस अच्छा अच्छा ही नंढड़ो ई मुंहिंजो आहे इन जी बजाय बीमारी में ख़राब थी वियो आहे इन जो कोन हिन खे ओ का अखियूं वरी ख़राब थी वई हुनस अच्छा वो मुंहिंजो राधो न आहे वो मुंहिंजो घर सही कहिड़ो घर हलो अॻु में घर आहे या मुंहिंजो त ही मुंहिंजी धीउ जो घर आहे ही मुंहिंजो हू असांजो राधो आहे ही अवांजे हिते ॿुधायो अचे थोरो मुंहिंजी धीउ जेके बचन में रसो मुंहिंजे इन इहो घर आहे हेॾां अचो हाणे ॿुधायो ही कंहिंजो घर आहे इहो मुंहिंजी धीउ जो घर आहे अच्छा हा 2 बच्चा आहिनि हा इहो घर ॾिस असांजा इहा औजाद घर मुंहिंजा
हाँ हाँ अंगारे गाड़ी खारी आंटी गाली गाड़ी ला अब आसांजे रक्षा ना आसांजे ये मुझे रात ही एक मिनट ऐं हे घर कंहिंजो इहो घर मुंहिंजे पुट जो तव्हांजे पुट जो हिन में आउं सुम्हंदी आहियां मुंहिंजो घर वीचारे फटल जो तौण बि कंदा आहियूं हिकिड़े भेरो सुम्हंदी आहियां माना हिते कोई कोन्हे न न न बाक़ी केरु कोन्हे असांजे रोज़ात जा इहा और ही घर बाबा तव्हां अचो न हेॾे हाँ बाबा तव्हांखे घर जी मालिक जी घर असांजा ग़रीबनि जा इन घरनि में गुज़ारींदा आहियूं असां त ट्रपल टोल बि कोन्हे जेको असीं मथे करियूं ॿिया करियूं ग़रीब आहियूं सफ़ा तंग थी विया आहियूं छो ऊंधा लाइए पारे ते भाॼो महिरबानी पोइ असां ग़रीबनि खे मदद ॾियो त दुआऊं कंदासीं अञा असांखे ग़रीबनि खे केरु बि न को ॾे न को वठे न को कमाए महिरबानी तकलीफ़ माफ़ महिरबानी कजो असीं पाण थोरा घोराऊं था असां ग़रीबनि सां मदद करियूं पुट तुंहिंजो नालो छा आहे गुलशेर गुलशेर नंढे हूंदे खां ई तुंहिंजे अखियुनि जो मसइलो आहे मेरे 4-5 महीने थी राहल रूमल की न 3 महीने नज़र फिरियो वञे हूअं जापन चङा भला हार जहिड़ा था सो डॉक्टर खे ॾेखारियमि अलाए ॾिठो चयो हुनजो नज़र थी वेंदो पर ऑपरेशन करायूं हाणे ऑपरेशन हुनजनि पैसा था करायूं पेट में खयूं जासीं ऑपरेशन करायूं केॾां वञूं असांजो केरु कोन्हे जे असां अॻुवान जेको असांखे ॾे जेको असां मदद करे असीं वेचारनि जो इलाजु अखियुनि जो करायूं हे वॾा वेचारा जवान ईअं त वेचारनि खारिया वेठा आहिनि पोइ छा करियूं पे चरो कनि हिकिड़ो ही छा आहे इहो पे सुम्हण जी टपल लाए छॾियमि ठाहिरां ठालो मिले हिन खे बादी वरी मथां राति भूंगेड़ी ठाहियां असां ग़रीबनि सां मदद करियो बाबा असां ग़रीबनि सां मदद करियो ओके हाणे होसी ताईं असांखे हलणो आहे वापसि अञा आहे को घर अलाह इलाही हे घर पिया आहिनि इलाही पिया आहिनि वीचारनि ग़रीबनि जा घर पिया आहिनि मां अचां थो चांहि खे छॾियो चांहि जो ख़ैरु आहे महिरबानी सिर्फ़ु अवां ॿुधायो अचो न तव्हां मां हिकिड़ो को अॻियां अचे न हू कंहिंजो घर आहे यो उर्स मल्ला जो घर है न न हू घर मामू घर ही उर्स जो घर ही दारिया खाने जो घर है हुआ पल्लाईअ वारो पल्लाईअ वारो घर आहे न उहो ई उर्स जंहिंजो घर न हो मां ॻाल्हाए हाणे को ॿियो ॻाल्हाए मूंसां वाकई बाबा छा मसइला आहिनि तव्हांजा बाबा गरीब आहियूं असीं मिसकिन आहियूं शहर कमायूं शहर कोन खयूं पर इहे ज़मीन ते वेठा आहियूं असांखे सर्वी करे ॾियो ॿियो असीं ग़रीब आहियूं मस्जिद विझारा ॾियो असांखे मल्ला शहर कमायूं मीर भर पुराणा ज़िंदगी गाॾे मिसकिन आहियूं सम्झ मिसकिन आहियूं हे कखनि जी झूपड़ियूं असीं मींहं वाह में बीहो गुज़ारियूं महिरबानी पुॼे त हुकूमत असांखे मदद ॾे मिसकिन कॾहिं खयूं कॾहिं पिया आहियूं न बनी न कुनी हिन पाणीअ में शहर कमायूं त खयूं न त 2-2 3 ॾींहं बचा असांजा ईअं पिया जे हुकूमत खां पुॼे असां ग़रीबनि खे मदद ॾे महिरबानी सही असांखे पको रोड कराए ॾे असांखे बिजली नलका ॾींदा असीं पाणी दरिया जो भरियूं तरिया घटनि वारा पियूं
ये हुकूमत का पुजे त माफ़ी वठी असां ग़रीबन खे मदद ॾे। बाबा तव्हां ॿुधायो कुझु मसइला असी गरीब आहियूं असी मीर पर आहियो न हाँ मल्ला आहियूं असी नराचे कुड़िए चंबे ते आहियूं असेर खियूं सेर कमायूं हाँ मीअ वाह में असांजा घर हे पिया उघाड़नि पखनि वारा घर ऐं असांखे हाणे हुकूमत हुजे त को ॾे जा पोइ असां मदद करे हा मदद करे असां जी जी छा था चवां जेका ॻाल्हि कयो था हाणे कयो न हाणे ॿुधंदो पुॼी सघे न असां ग़रीब जा जेका समुंड आहे न सभु असां बंदि थी विया हली पोइ असीं ॿाचा केॾा पाणी समुंड कीअं बंदि थी वियो वॾा माण्हू कब्ज़ा करे आया गाॾियूं खणी वञनि बच्चनि जे पेट आज़ाद करे ॾे बीमारी से मारी बाबा जी तव्हां छा था चओ चिंता बीमारी असांजो केर हुकूमत न चङा माठा असांजो डॉक्टर ईंदा हिते सौ वाॾी ॿुधाईंदा वरी अस्पताल ते माण्हू पाणीअ में थरड़ियूं हणूं तॾहिं असांजा बच्चा तव्हां छा ॾेखारण पिया चाहियो गरीब माण्हू असांजो अलाह सां धाणी न को साईं असांखे केरु ॾे असीं हुजूं असांजो त न बानी न ॿार न माल न मिल्कियत असीं जॾहिं मच्छर धंधो किन तॾहिं पेट पारियूं बच्चा वेचारा असांजा कॾहिं ख्याल गरीब असीं केॾा असांखे हुकूमत खां थी सघे त असांखे बच्चनि जो पेट न ॾीन न हुकूमत हुजे त असांखे मदद ॾे मदद ॾे वरी हू मुंहिंजा घर असांजा पखा आहिनि पूजा जायूं जाॻियूं त असांजो आहिनि ई कोन हुजनि त असीं ईअं कोन थियूं अब असांजा थी सघे असां माइट असांखे हुकूमत खे ॾे बीमारी करियूं पेट जी करियूं बच्चे हिकिड़ो नलको असांजे गंद काई ॾिसी ढूंढ केॾा हुजे त असीं गाॾी ॿाहिरि ते छॾियूं असांखे अलाह सां केरु धाणी साईं हुजे असांखे ॾे न असांखे हुकूमत बि नथी पूॼाए हुकूमत खां थी सघे त असांखे ॾे ग़रीबनि असां वटि न आहे माल न मिल्कियत पर असांजा पेर ते ही कंहिं ठाहियो आहे मोर कंहिं ठाहियो आहे मोर ओ किथे मूंसां मिलंदो पुट तूं मां हे हिन जो फोटो भरिया पुट माफ़ कजां ही हिन घर जो मालिक केरु आहे
उर्स मोला हिन सां जो ॻाल्हायूं त मसलो त न थींदो न हिन सां पुट बचड़ा इहो हे कंहिंजो दरवाज़ो आहे घर कंहिंजो आहे तुंहिंजो ऐं तुंहिंजे मुड़ुस जो नालो कादिर हे पेंटिंग उन ठाही आहे दरवाज़ो जेको रंग जो चाचा न ठाही हा पुट तव्हां कुझु पढ़ियल दिल जे अरे पुट हाणे ओके न हुजे जेके अच्छा अहिड़ी पेंटिंग ॿी त कान्हे न बाबा थोरो ख़्यालु कजो न न पोइ मोटी हे ख़तमु थिए बाबा थोरो माफ़ कजो बच्चा बेचारा ढूंढ में अघाई खाधो न पीतो असीं केॾां वञूं असांजा हे बूढ़ा आहिनि छितरनि जा असांखे एतिरो ॾींहुं हुकूमत जे असीं पंहिंजे बच्चनि खे खारायूं असीं सवला घर करियूं असांखे इहो ॾिसवला रछ ऐं घटर असांजो ढूंढ काई बच्चनि जी आहे छा ॿुधाए पिया रछ जी हा हा नाला हा न हे छा त चओ हिकिड़ो ई नलको आहे फोड़ी करे पोइ हईनि बाबा मां हिकिड़ो मिंट हिकिड़ो अचो तव्हां बि ॻाल्हायो पुट छा मसला आहिनि हितां जा नलका आहिनि असां ग़रीबनि जो दवा सहारा जो केरु कोन्हे आवाम असांखे मदद ॾियनि आवाम छो नथी ॾे छा नथी ॾे जेका अचनि लिखियो वञनि पिया मथां आवाम ग़रीबनि जा बखाइयो नाला छॾे आवाम ॾे न साथ ॾे सॼी दुनिया खे थी ॾे असांखे बि आवाम ॾे साथ गंदगी से धार बच्चा जरा धार कम दर बदर तीन जी बुधाए बुधाए मुझे पे असा गरीबन वट तू हली दिस छा कुछ कोने करी रही दादा बच्चा कवरा समझ छिया ना तमंदी को जो ना आवाम अंदाज रखे आवाम दुनिया में दे ना बार जो बनियान सब कुछ कर आए त घर के गरीब आयो असा गरीबन गाड़ी को सजे पाड़ो एकड़े नाल के धुए करे हिनते भी रंग जो कम कहीं कयो आ न जो पे ए अंदर भी रंग थियल आ गुलाब लठल है हलो थोड़ो बच्चा जब कमाई ना मकसद किस्तुन ते रंग वठन रंग तो बच्चा ना ढलान से ज्यादा कमाइंदा त ला रहंदो पैसा बेकन दा खानन दा बच्चा के दा बेचारन खा रहा यार भाई मुझे बच्चा जरा से बेकन दा किस्तु खानी पड़ता घर का 5000 एकड़ किस्त बैंक जी आजी गाड़ी मारो एकड़ी छाई पे तरह बच्चा इंजन है कई में किए पूजंदा किए खेंदा ये ड्राइंग पेंट करिया बच्चा ये पेंट अच्छो है ना ये पेंटिंग तस्वीर के ठाई आ ये मुझे पे करिया तवा जो पी आर्टिस्ट आ उन जो नालो छा है मामू मामू महमूद मामू 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 हां मामू हां ओके और रंग दोलानी करे छे मुझे बस ये पाटा दे ये तो थोड़ो हटाए तो तस्वीर असन गरीबन अल्लाह सारा पड़ल कोने आला पड़ल मेरे
पढ़ियल आहे ईअं ई पंहिंजे शौक़ सां रंग किथां आहे पाण हिते हुजे हा त ॾाढो हुन सां मुलाक़ात ख़ुशी थिए हा त अहिड़ो बहितरीन माण्हू बि हिते फोन करे सही अचे भले मूंखे चाहे मां कचहरी में चवंदो कम से कम गरीब न हलूं था होॾे हाणे ॿिए हंधि किथे जी हा 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 बस न बस न हलूं मुझे बंगलो किथे अब जाती में तेरे होगा अच्छा अच्छा बाबा छा चलता है जानी जगह वाउंटन लगा तेरा फाड़ी बड़ी दिया गाड़ी बल्ले को लाए तुझा कौन इंटा जुना बंदाल करा जुना घर था जुना अन्यथा करी में दीदा कुजा कौन 12 साल छला वाउंट वाचन बस कदी में कुछ को जी पोवरी ना पोहे वर बंद थी वेंदी त कम खराब थी वेंदी असा नाल पोवरी सच्चो जो तो बंद थी वेंदी ना पो किथे आओ यो मुझे डर यो बंगलो हा हिकिड़ो मिंट कहिड़ो आहे घर हो किथां अचणो आहे पुटा थोड़ो मुझे यो घर अब गरीब जो हेरे बैंक ने 8 10 15 20 हजार वो खाया नु ते में असाने गरीब है सीएन मियन वान में एक घरम जे बच्चा रे उठन बहन कमाइन खेन ए से ताडा से केरियो कुमार तागादार गई हर गाल में मदद मलानी तो केस दाई साई को दो गरीब बेचारे बादा देखा जदी मलांजे ला तेर मारू कोने भाई सदा न बाज पवारी घर पर ना तार उसने घर ना सांजा अरे हेलो दारू खाने घर में दरिया खान ये गोठ जो वडेरो यो कतन जो दरिया खाने यो घर ये हुन जो घर आहे हां ई वो नालो वाडोस बागे घर है रासा वाडेरो यो दरिया आले तो आता है घर घर का मुश्किल बन जाए नहीं परे तो हटो दरिया खाने जो ही घर भले वदेरा याद ले जावा दे हां ये कार्याल दिन मुश्किल है ही दरिया खाने घर ही दरिया खान माने तो जो वडेरो उन जो घर ही हो मुस्किन बेचारो गरीब घड़ी घर में तो छा के बलका तरह की मुस्किन जाति ने पेन मां गरीब बेचारो गरीब पर जो नालो असांजो तो दरिया खाना सा वडेरो में बीठे गुजारी बच्चा शहर में आहे पखो सा गौ कौन दरिया खाने घर ते आज मुझे घर अरे भाई घाटी लगी दरिया खाना सा जो यो ना ले दरिया
जा घर नाठी जा हु पुट जो घर ई बसर वडेरे जो घर मिसकिन बेचारा छा कर सकदा मिसकिन हु घर पेरे को ॿियो माण्हू आहे हिते जेको मूं सां हाणे ॻाल्हाए सारी अचार हाल गुडी का नओं माण्हू हा न घर जी हा ठीकु तव्हां ॻाल्हायो आहे त हिकिड़ो ॿियो बि मूं सां हाणे ॻाल्हाए सारी गुडी हलिया खाधो हलिया गुडी आ घर जो आया ॻाल्हायन गरीब असांजे कखनि जी झूप कहिड़ी आहे अधी गुड़ी कहिड़ी आहे गुडी सारी ॻाल्हायो बीमारी खतरे ना कयो दस सूदी वियाई पर असांजे डॉक्टर बीमारियूं गाढे ई नथो गरीब पूरो खायो असांखां पोइ वारियो ओड़े जाओल इहो गुज़रनि इहो दारिया जो ॿियो असांजी बानी ने ॿारिया ने ब्लोरो ने ॿियो लगा करे असां बच्चन जो ऑपरेशन कराए असां पंहिंजा बच्चा ई बंदि कराए छॾिया न छा करी नथे पूॼो बच्चा बच्चा है घर असांजा बन मां धीअ जो घर शादी शुदा वारे रे नंढड़ा बच्चा कान ए बन मां धीअ जो घर ए असांजी कखनि जी झोपड़ियूं मुस्किन माण्हू छा करे सघंदा जी खाऊं करे पियायूं पर ए घर असां मुस्किन जे पा मीअं वाह न मोट धीअ न गरीब बेचारा मजबूरी वारा छा करे सघंदा जी कखनि जी झोपड़ियूं मीअन में ईअं गुज़ारी पिया छा करी मजबूरियूं मदद ॾींदियूं ख़ुदा जे राह में बच्चा खणी पुट तूं कुझु पढ़ियल आहे स्कूल न आहे हिते न स्कूल कोन्हे तव्हां स्कूल न मस्जिद बच्चा असां न अस्पताल अस्पताल में वञनि फोड़ियूं शहरनि मां कीअं मरीज़ खे पुॼायूं छा करे गरीब ये अटे फेर मच्छे किलो मारिन हुते मां बच्चे को करियो कि इलाज न करायूं ओके ठीक 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 महिरबानी बाबा